हड़प्पा जो दड़ो सिंधु माथिरी वांगे क़दीम दड़ो है, जंहिंजा आसार पंजाब में मिलन था। ही शहर तमाम घणो क़दीम आहे। इन शहर में जेके मुजस्समा, मूर्तियूं, ज़ेवरात, थाम वग़ैरह मिलिया आहिनि, उहे सभु मोइन जो दड़ो सां मुशाबत रखनि था। मतलब त आर्या पंजाब ताईं वधिया विझा। ही पूरो इलाइक़ो सिंधु माथिरी में शामिल थिए थो। हड़प्पा इन ते नालो इन्हीअ करे पियो जो पंजाबी ज़बान में चवंदा हुआ त ही शहर हड़प थी वियो, गर्क थी वियो, त इन ते नालो हड़प्पा मशहूर थियो। जॾहिं हिन शहर जी खोटाई कई वई त इंसानी हॾियूं या ढांचा बरामद शहर में न थिया। हिकु नंढो कब्रिस्तान हो, उन में त हॾियूं ऐं ढांचा बरामद थिया आहिनि, लेकिन शहर में न थिया। त हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त हड़प्पा जा माण्हू केॾांहुं विया। जेकॾहिं शहर गरक थी वञे हा या उन जंग दौरान जेकॾहिं उहे मारिजी वञनि हा त ज़रूरु उन्हनि जा ढांचा शहर में या इन दड़े में किथां न किथां ज़ाहिर थी वञनि। जंहिं बि कमरे जी खोटाई कई वई उन में मालूम थियो त हिते इंसानी हॾा या ढांचा न आहिनि। इहे माण्हू आख़िरकार विया केॾांहुं हूंदा। इन ते अञा ताईं तहक़ीक़ जारी आहे, बहस जारी आहिनि। खोटाई दौरान हिन शहर में खूह दराफ़त थिया आहिनि, तलाह पाणी जा ऐं घर जेके आहिनि से पके सिरनि जा आहिनि ऐं पकियूं नालियूं, रोड, रस्ता, गलियूं वग़ैरह ऐं थांव जेके से मिट्टी जा ऐं हथियार हिन दड़े मां दराफ़त न आहिनि थी सघिया। मतिलबु हिते जा माण्हू जंगजू न पर अमन पसंद हुआ। काफ़ी शयूं दराफ़त थियूं पर उन्हनि जो ताल्लुक़ मोइन जे दड़े सां आहे। मतलब त इहा हिकु ई तहज़ीब आहे। सिंधु माथिरी जी जेका तहज़ीब उहा गुजरात, काठियावाड़ ऐं मारवाड़ ऐं पंजाब, बलोचिस्तान ताईं फैली। जॾहिं हिन शहर ते सिकंदर आज़म हमिलो कयो त सिंधियुनि डट के मुक़ाबिलो कयो। सिंधियुनि सिकंदर आज़म सां अहिड़ो हशर कयो जो हू इलाइक़ो छॾे भॼी वञण ते मजबूर थी वियो। लेकिन हाणे हुतां जेको ॿाहिरियां हमलावर लश्कर यूनानी जेको आयो सिकंदर आज़म जी निगरानी में, उहो तमामु लश्कर घणो ऐं सिंधियुनि वटि एतिरा सिपाही न हुआ या एतिरा हथियार बि न हुआ जो उन सिकंदर आज़म सां ई जंग करे सघनि। उन जे करे सिकंदर आज़म हिन शहर खे, हिन इलाइक़े खे फ़तह कयो। पूरी सिंधु माथिरी ते हुन कब्ज़ो कयो। सिकंदर आज़म सिंध खे सोन जो घर चयो। मतलब त हिते ज़राइत तमामु घणी थींदी हुई। हीउ सरसब्ज़ इलाइक़ो ऐं माण्हुनि जी रहणी कहणी वग़ैरह ऐं हिते जेको मज़हब हो उहो हिंदू मत हो। ॿुध मत मज़हब जा माण्हू हिते रहंदा हुआ। खोटाई दौरान मंदरनि जा बि आसार मिलिया आहिनि ऐं मस्जिद जो को बि आसार उन दौर जो नथो मिले। उन खां पोयां मस्जिदूं आबाद कयूं हुयूं जॾहिं मुस्लमान अरब हिते आया ऐं हिते मुस्लमान रहण लॻा। लेकिन उन खां पहिरीं का बि अहिड़ी मस्जिद दराफ़त नाहे कई वई। शहर जो निज़ाम हलाईंदड़ बादशाह जंहिंजो तख़्तगाह वग़ैरह ऐं उन जे वेहण जी कुर्सी, तख़्त जंहिं ते वेहंदो, उहे खोटाई दौरान ज़ाहिर थिया ऐं गुदाम ज़ाहिर थिया आहिनि जंहिंमें हू अनाज ज़ख़ीरो करे रखंदा हुआ। ऐं चयो इहो बि वञे थो त हिते जा बादशाह जेके हुआ तमामु ज़ालिम टाइप ऐं ज़ालिम क़िस्म जा माण्हू हुआ। त हिन इलाइक़े में जंहिंजी नई शादी थींदी हुई त उन कुंवार खे पहिरीं राति बादशाह जी दरबार में बादशाह सां गॾु रहणो पवंदो हो। ख़ुदा हिननि ते नाराज़ थी वियो। ही एॾी वॾी सिविलाइज़ेशन फना थी वई। जॾहिं हिन शहर जी खोटाई कई वई त सभ खां पहिरीं इहा शइ ज़ाहिर थी त हिते जेके जायूं हुयूं उन्हनि जूं जेके छितूं हुयूं से माना ज़मीन में अंदरि खुटियूं पियूं हुयूं।
ऐं जेको हुन जो बुनियादो सो माना मथे थिए पियो। मतिलबु त हिन ज़मीन खे इन इलाइक़े खे जेको आहे सो उल्टो कयो वियो। अहिड़ी का आफ़त आई जंहिं हिन शहर खे ऊंधो करे छॾियो। के चवनि था त दरिया जे मटिजी वञण खां पोइ दरिया जे रुख पंहिंजो मटायो त हीउ इलाइक़ो सरसब्ज़ इलाइक़ो हो ऐं तबाह थी वियो, लेकिन ईअं न आहे। आसारनि मां मालूम थिए थो त हिते तमामु घणो शदीद ज़िलज़िलो आयो जंहिं पूरे शहर खे उबतो करे छॾियो। जेका असां वटि हड़प्पा जे मुतलिक़ ॼाण हुई तव्हां दोस्तनि ते पहुचाईसीं। तव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश आहे असांजी सपोर्ट करण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो दोस्तनि में शेयर कंदा हलो जीअं ॿियनि दोस्तनि खे असांजी मालूमात पहुची सघे। त तव्हांजी नंढड़ी सपोर्ट असांजी तमामु घणी मदद कंदी। सो हाणे तव्हां खां वठंदासीं वीडियो में इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।